सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। बाबा से मूसा जी का खबर नथी पए तो हुनजो असुल मकसद छा है। सुबह खां वठी 10 दोस्तन सां हू मिली चुको आहे। मूसा जे हर कदम ते नजर रखंदो अचो। ॾह छा पर 20 सां मिले। जे मूसा तुंहिंजी नज़रुनि खां गायब थी वियो न त तूं हमेशा जे लाइ गायब थी वेंदे। बाबा सही रात खां वठी मूसा जे पोयां हाणे वधीक उजागो नथो करे सघां। महिरबानी करे हाणे ॿिए हमरा खे मोकिलियो। हिन वक़्तु मूसा किथे आहे? पावल ठीकु आहे, तूं हिते मूसा मथां नज़र रख, मां माण्हू मोकिलियां थो। चइनि ॾींहंनि में जेकॾहिं नैना वापसि न आई न त पोइ ॻोठ जे कमीने खां कमीने शख़्स सां तुंहिंजी भेण जी शादी कराईंदुसि। ऐं हा यादि जेको नवाब खान चवंदो आहे उहो ई कंदो आहे। नैना थी सघे थो त मूसा अॼु या राति तोखे वठण अचे। मूसा आज़ाद थी ॿाहिरि अची वियो आहे। हा नैना, मूसा मुंहिंजे साम्हूं नवाब खान हार मञी वठी आहे। सोट नवाब खान त मुड़ण वारो न आहे, पोइ तोखे कीअं छॾी? मां बेडो ई हुउसि, मुंहिंजे मथां कूड़ो केस थियल हो। ज़ाहिर आहे मूसा में कंहिं वफ़ाद अथसि तॾहिं त हुन मां हथ कढियो अथसि। सोट किथे नैना खे नवाब खान जे हवाले त करण वारा न आहियो? जेकॾहिं मूसा चवंदो त खूह में टपो ॾे त मां अखियूं ॿूटे खूह में टपो ॾींदसि। जेकॾहिं मूसा ते तोखे एतिरो भरवसो आहे त मूसा तव्हां खां धोखो कंदो। ईअं त नवाब खान मूसा मां हथ कोन कढिया हूंदा जेसि ताईं हुन सां शर्त न रखिया हूंदसि। चाचा उन मुतलक मूसा सां मूं को बि सुवाल नाहे कयो। छा राति ताईं मूसा अची वेंदो मिलण लाइ? चई त वियो आहे, पर मूसा जे पुठियां नवाब खान जा माण्हू आहे। जेकॾहिं उन्हनि खे थेड़ ॾेई कामयाबु वञे थो त पोइ हेॾां जो रुख ज़रूरु कंदो, पर जे उन्हनि मूसा जो पीछो न छॾियो त पोइ हेॾे मुश्किल आहे। चाचा मां हाणे वापसि वेंदुसि, ॿाहिरि निकिरी तव्हां जांच करे अचो। इहे निभागा विया या अञा बीठा? मूसा चयो ॿाहिरि बीठल हुजनि, तूं चओ त डंडो खणी दौड़ाया आहिनि। उन्हनि खे कुझु बि चवण जी ज़रूरत कोन्हे चाचा, तव्हां सिर्फ़ु जांच करे मोटी अचो। तुंहिंजी मर्ज़ी, सीधो तव्हां निभागनि खे। मूसा जॾहिं तोखे ख़बर आई त नवाब खान तुंहिंजो पीछो छॾण वारो न आहे त पोइ नैना खे हुनजे हवाले करे पंहिंजी जान छो नथो छॾाई? राणी हिन वक़्तु नवाब ख़ाली मुंहिंजो पीछो थो करे, पर जेकॾहिं मां नैना खे नवाब जे हवाले कयो त पोइ नैना सां गॾु मूंखे बि माराए छॾींदो। जॾहिं तोखे ख़बर आहे त नवाब खान एतिरो ज़ालिम आहे त पोइ तूं हिन कम में हथ विधो छो? राणी ज़िंदगीअ में कहिड़ा कम हूंदा आहिनि जेके माण्हू करण जी ॾाढी कोशिशि कंदो आहे पर उहे थींदा न आहिनि, पर के वरी अहिड़ा कम हूंदा आहिनि जिन्हनि खे माण्हू करण जी कोशिशि बि न आहे कंदो पर पोइ थी वेंदा आहिनि। मां सम्झां थी मूसा, पर तूं पाण सां गॾु नैना खे बि सूरनि में विझी छॾियो आहे। तूं सही थी चवीं राणी, हर माण्हू सूरनि मां निकिरण जी कोशिशि कंदो आहे। हिते केर बि सूरनि में पवणु नथो चाहे, पर असांजो ज़िद न ॼाण त इन ज़िद असां खां केतिरा ज़ुल्म कराया। ॿुधा सतार छा मसलो आहे? ऐसा न मूसा अञा बाबा जे घर में आ ऐं तूं हुन ते नज़र रख। ऐं मूंखे कल्ह खां वठी ओजागो आहे, मां चवंदो मां कुझु वक़्तु वञी आराम कयां। मूसा खे मां थो ॾिसां, तूं वञी आराम कर। कुझु ख़्याल सां ऐसा न, मूसा वॾो चालाक आहे, मथां ॿिए कुंड मां निकिरी हलियो वञे। मां हितां पेर बि कोन थी कमीना कंहिं जाति हिकिड़ा वञनि था पिया अचनि, किथे था इहो मूसा जी जान छॾे न को
कंहिंजी जाच ते निकिरी पियो ही मीर। छा थो सम्झी दुरू त मां कंहिंजे पोयां पेरा खणी हिते पहुतो आहियां। मूसा हा इन ज़ालिम जो ॾस ॾे दुरू। तोसां कूड़ न आहे मीर। मूं वटि आयो हो पर नेरनि करे मूं वटां निकिरी वियो। दुरू जो को त ॾस हूंदो। निकिरण वक़्तु बख़्शल ॾे फोन कई हुई। नंबर मिला मूंसां जो पुछीस त हिन वक़्तु किथे आहे। मीर मूसा जे भलाईअ लाइ निकितो ही या गद्दारी करण जे लाइ? मूसा सां गदारी कयां न दुरू त हिन वक़्तु ताईं मूसा जा क़बर में हॾा बि ॻरी विया। मूसा खे आज़ाद करण जे चक्कर में मां पाण आज़ार में अची चुको आहियां। आज़ार? कहिड़ो आज़ार? हा दुरू तूं भाइरनि जहिड़ो दोस्त आहीं, तोखां छा ॾींदा। नवाब खान मुंहिंजी भेण खे अगवा करायो। इहो तूं छा पियो चई मीर? इहा ई हक़ीक़त आहे दुरू। वॾो कमीणो शख़्स आहे नवाब खान। दुरू छा तोखे अॼु ख़बर पई आहे त इहो नवाब खान केॾो कमीणो आहे? हाणे तो छा सोचो आहे मीर? मुंहिंजी सोच मथां ताला लॻी विया। मूसा सां मिलण खां पोइ का सलाह करे सघिजे थी। मूंसां कमीणा त ॿाहिरि बीठल आहिनि, हिकिड़ो वञे थो वरी ॿियो मोटे थो। ख़ैर तव्हां मूंखे इजाज़त ॾियो। हो निभागा तुंहिंजी ताड़ में बीठा आहिनि, मता बुल चुटे वञनि। उन्हनि खे रुलाइणो पवंदो चाचा। जेसिताईं उन्हनि खे रुलाईंदुसि कोन तेसीं ताईं मां उन्हनि जे नज़रुनि खां बची बि नथो सघां। ऐं हिन महिल वेहण जो वक़्तु बि न आहे बचो। अबा तोखे इजाज़त आहे। ठीकु आहे चाचा, दुआ जी नज़र। बाबा नवाब खान में आख़िर असांजी जान कॾहिं आज़ाद थींदी? अमा इन्हे मां जान हिकिड़ी सूरत में छुटी सघे थी। जा हो मरी वञे जा असां मरी वञूं पोइ जान छुटी वेंदी। मालिक साईं इन निभागी जी पाणू पटे, बाक़ी इहो मरण वारो नाहे। नवाब खान मूंखे एतिरी उमेद न हुई त को तव्हां एतिरो जल्दी अची मुंहिंजी ओताग ते पहुचंदा। मूंखे न अचणु घुरिजे हा। वॾो को कमीणो शख़्स आहे। छा तूं कंहिंजे रोकण सां भला मुड़ी वञी? जेकर तुंहिंजे वात जी सफ़ाई थी वई हुजे त कम जूं ॻाल्हियूं कयूं। नवाब खान मां को बेवड़ो त आहियां कोन जो ओताग ते आयल महिमान खे बग़ैर कुझु खाराइण पीआरण जी ईअं ई ॻाल्हियूं कयां। कुझु ख़िदमत पोइ ॻाल्हियूं। पोइ त चांहि काफ़ी। सलीम चांहि कराए अच। हाज़िर बाबा साईं, मां जल्दी वञी चांहि ठहिराए थो अचां। वे नवाब खान वे। मीर तुंहिंजी इहा सोच न हुई त नवाब खान इहो कदम खणी सघे थो? हा दुरू मूंखे इहो अंदाज़ो हुयो। त पोइ पहिरियों तो अदी खे उतां कढी कंहिं महफ़ूज़ जॻह ते न रखियो? दुरू मुंहिंजो प्रोग्राम इहो ई ठहे मूसा खे आज़ाद कराए उन ई राति अदी खे मां उतां वठी हलियो वेंदुसि। काश इहो कदम हिकिड़ी राति तूं अॻ में खणी आ मीर। गुरु मूं इहो सोचियो त हुयो जॾहिं मूसा जे आज़ाद थियण खां पहिरियां अदी खे घरां कढी वञा त नवाब खान जो मूं मथां शक थी वञे। ऐं नवाब खान एतिरो त कमीनो निकितो जो मूंखे ई मूसा खे पंहिंजी औताक ते घुराए ऐं पोयां वरी पंहिंजे माण्हुनि खे मुंहिंजे घर मोकिले छॾे। मीर मूसा नैना खे कॾहिं बि नवाब खान जे हवाले न कंदो। मुंहिंजी भेण मारी वेंदी जेकॾहिं नैना खे हुननि जे हवाले न कयो त उन्ही करे दुरू मूसा सां मिलणु तमामु ज़रूरी आहे। जीअं तुंहिंजी सलाह मीर। उन्ही करे तोखे मूंसां गॾु हलणो पवंदो।
मूंखे त मूंसां मिलंदो कोन, जेकर मिली बि हो न त उनखे संभालण मूं अकेले जी बस जी ॻाल्हि न आहे ध्रुव। इन करे तोखे मूंसां गॾु हलणो पवंदो ऐं मुंहिंजी मदद करणी पवंदी। मेरा हल त हाली बहाल खान सां था मिलूं, अगरि जे उते बि न हूंदो त पोइ ॿिए हंधि हुनजी जांच कयूं था। नवाब खान मूंखे पक आहे त तूं के बि नेक तमन्नाऊं खणी हुते पहुतो न आहे, पर पोइ बि जेको मक़सदु खणी तूं हुते पहुतो आहे बयान ॼाण तोखे मुंहिंजे किरदार मथां शक छो आहे? हिन त मां तोखे अहिड़ो को नुक़सानु पहुचायो ई कोन्हे जेतिरा नुक़सान तो मूंखे ॾिना। ॻाल्हि नफ़े नुक़सान जी न आहे नवाब, ॻाल्हि आहे माण्हूअ जी ज़र्फ़ जी। हिन जो मक़सदु त तूं आला ज़र्फ़ वारो आहीं ऐं मां कम ज़र्फ़ सजावत। जहिड़ो कमीनो तूं जहिड़ो मां आहियां, पोइ पाण ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे? नवाब खान तो में मूं में फ़र्क़ु इहो आहे त मूं कॾहिं बि दोस्तनि सां धोखो न आहे कयो। बसि हाणे बसि अजायो मुंहिंजो वात न खोलाए। जंहिंजी उमिरि जी ख़बर हुजे हुन जा ॾंद न आहिनि ॾिसबा। छा मूंखे ख़बर न आहे त तूं चोरियूं खॿाइण जे लाइ केतिरनि चोरनि खे पुलिस खां पकड़ायो ऐं केतिरा ई जवान घोराए ही मिल्कियत ठाही थी? हा कयो आहे मूं, पर पोइ बि मूं कॾहिं ईअं नाहे कयो जहिड़ा ज़ुल्म तो कया आहे। जेकॾहिं मूं कंहिंखे मारायो या कंहिं शख़्स खे जेल करायो त पक ॼाण त उन मूं सां का न का कमीनात ज़रूरु कई। बाक़ी सिद्धनि दोस्तनि मथां त सिजावल जो सिर बि क़ुर्बान आहे नवाब खान। पोइ मूं मथां बि सिर क़ुर्बान करे छॾ। ॿुधाए तोसां सिधो मिलण जे लाइ कहिड़ो मूंखे इम्तिहान पास करणो पवंदो? नवाब खान वॾो कमीणो शख़्स आहे, मौक़े जी मुनासिबत मां फ़ाइदो खणण त केरु धोखा सिखे। आशू सच सच ॿुधाए, सुणीअ खे अगवा तो त न कयो आहे न? मञा थो अदी, मां ई मीर पाण में नथा ठहूं, पर इन जो मतिलबु इहो न आहे त मां ई सुणी खे अगवा कयो आहे। ऐं मां सुणी खे अगवा छो कंदुसि? आशू खे जंहिं कम मां फ़ाइदो हूंदो आहे आशू उहो कमु कंदो आहे। हिन में मुंहिंजो को फ़ाइदो कोन हो सुणी खे अगवा करण में। अदा जेकॾहिं ईअं न हुजे हा न तो मथां इल्ज़ाम न हणे हा। अदी ॿियो को इल्ज़ाम मूं ते हणे थो न त उन्हनि खे हणण ॾे, पर तोखे त यकीन हुजणु घुरिजे न। मां त सॼी राति तोसां ई गॾु वेठो हुउसि। हा अदा मां मञा थी त तूं मूंसां गॾु हुएं राति जो घर, पर जंहिं वक़्तु तूं घर आयो हुएं न उन वक़्तु अधु राति लड़ी चुकी हुई ऐं थी सघे थो त तूं सुणी खे अगवा करे पोइ घर में आयो हुजी। जेसिताईं मां सुजाग हुयसि तेसिताईं आशू घर त कोन आयो हुयो। हाणे ॿुधो, तव्हां ॿई अजायो परेशान न थियो। सुणी खे अगवा करण वारो सरकार नवाब खान आहे। अदा इहा मूंखे ख़बर आहे त सोणी खे नवाब खान अगवा करायो, पर नवाब खान पाण त अगवा कोन कयो हूंदो, हिन लाइ त हुनजा माण्हू हूंदा जंहिं अगवा कयो हूंदो। जॾहिं ख़बर बि अथई त अगवा करण वारो नवाब खान आहे, पोइ माण्हू कहिड़ा बि हुजनि उन में तुंहिंजो छा वञे? पक सम्झ दी, सुणी खे अगवा करण वारो अदा ई आहे। हल तव्हां सां त मथो हणण ई अजायो आहे। मञा थो त मां मौक़नि मां फ़ाइदो वठंदो आहियां। जहिड़ी तरह तुंहिंजे सौट वज़ीर खे इस्तेमालु करे तुंहिंजी चोरी कराई ऐं तो वरी मूसा खे इस्तेमालु करे मुंहिंजी चोरी कराई। जेकर मूं तो ख़िलाफ़ लाला खे इस्तेमालु करण जे लाइ हुनजे पीउ होतू खे मारायो त तो वरी छा कयो? तो बि त उहो ई कयो, लाला खे बेवकूफ़ बनाइण जे लाइ हुनजे भाउ वज़ीर खे अगवा कराई ऐं पोइ हुनखे माराए छॾी। बस कर नवाब खान, बस कर। गंदगी फैलाइण सां वधीक बदबू अथई। जवान तोखे फ़ाइदो आहे न ई मूंखे। उन खां बहितर इहो आहे नवाब खान, पंहिंजे मक़सद ते अच। मक़सदु साफ़ आहे। मां तुंहिंजे मुंहिंजे विच में इतफ़ाक़ ॾिसणु थो चाहियां, अमुन ॾिसणु थो चाहियां।
ऐं इहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं तूं ऐं मां ॿई हिक ॿिए सां हथ मिलाईंदासीं। नवाब खान हाणे इहो त नानो असां हिक ॿिए खे एतिरा त दर्द ॾिना आहिनि जो भाकुर पाईंदासीं तॾहिं बि ॾुख बासीं। ज़ख़्मनि तां छोॾा लाहिण जे बराबरि बाक़ी कंहिं बि क़ीमत में असांखे सुकून न मिलंदो। हिन जो मक़सदु त तूं अञा ठाह जो इरादो कोन थो रखी। जॾहिं तुंहिंजे इरादनि मां मूं ख़िलाफ़ बुग़्ज़ निकिरी वेंदो ऐं ठाह जी नियत रखंदे नवाब खान पोइ थी सघे थो तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में को ठाह थी सघे। बाक़ी फ़िलहाल त मां ठाह करण जो को बि इरादो नथो रखां। अरे ॾिसी ॿुधो हरी सुनो तो कोन पिया थो ठोकीस हणास तो ने भागे के छाड़ींदुसि तो रे ना सिरो तो फौला विड़ो छाजे रे था जेकर विड़ो था हिकड़ो थी अचे पई गरजी न अचो जवान आयो न अकेला विड़ो छेड़वान हिकड़ो अगते अचे बियो पोइते हटे विड़ो ते खबर पए ते घणे वी सवा अचो मुकाबलो हिक जो थींदो आ बियो विच में कोन ईंदो। हाँ तरसो असां पाण में सलाह कयूं त अॻियां केरु थो थिए पोयां केरु थो थिए ठीकु आहे बीह जा ॿ मिंट हा ॾे ख़बर माखण हीअं कर पहिरियां तूं वञीस न बाबा पहिरियां तूं वञू अरे तू थुलो मतारो ही मां सफ़ा डुबुरो आं। अरे थुले ते न वञ रे थुलो तूं फूकियल फूकड़ा ॿुधा रे पोइ छा उहो मोतबर थिया छा थोरो कजो हा सम्झ ॻाल्हि खे अॻियां वञ तूं हलियो जिजवान जा पुट मां बि हथो खाली कोन आहियां ने भागे वटि पिस्टो आहे छा वाके बि कढे थो हरी दे विझे ए साला पहिरियों तूं वञ माना तू ईअं न वेंदे तोसां ज़ोरी करणी पवंदी वञ ॿुधो तो हिन महिल मूंखे चइबो हुयो आयो मां छाजे लाइ वानी छो न तो झेड़े लाइ अच्छा माना मूंखे झेड़े में मोकिले तूं वेही बुरबुर छड़ो जग में छो रे हा छो बुत में ॾींदा वाह जो नी बात कन कई थई सुभाणे खां वठी कूड़ो पिस्टल वर में रखा ही पिस्टल खन डिजन था बई जट जा पुट डिजनी था हाणे ली मां पेर था अरे वरे फटी तो बनी तो खबर पा केर हाल त ॿुधो असां विड़ू छालाए था लीमे के मारण जे लाइ लीमो त भॼियो ने भागो चढ़ियो ही था लीमो न भॼंदो जेड़ो हले पिठो अध में चढ़ियो आहे छा इहो भॼंदो इन बाक़ी बीहंदो छा त मूंखे बी मार ॾियो अकुल अथई कोन अथई केर मार लाइ बीठो आहे हिन महिल अथई अरे वाके भले वियो छा बाक़ी वरी छा गलत कई यार गलत कई छेड़ो हले पुठो गॾ में गॾु असां खां पुछे हा त बाबा झेड़ो कयो मूंखे मोचड़ा केर मथां हणो पोइ मां वञा इहे हलियो वियो छो हा तोखे दरख़्वास्त मोकिले या त मोचड़ा हणो था या नथा हणो मां बीहां या वञा अकुल अथई अलाए कोन अथई अधी बेगुल इहो वाकुल कढी छॾीने भागा मां सम्झी वियो आहे हे छुछड़ंदो कोन हिन ज़िंदगी में कॾहिं झेड़ा कया ई कोन थिए कहिड़ी ख़बर झेड़े जा उछूलो तल पजा या माण्हू पादर खाए या पादर हले अच्छा ॾिसो असां सरिया मोचड़ा हणंदा हूं सरिया मोचड़ा खाईंदा हूं आहे त केरु कोन ॾियारी कंहिंसां बि थोड़ा हा बखर तूं बि हलू जा छॾियो हलू सम्झां थो त तोखे एतबार ॾियारण जे लाइ मूंखे मस्जिद में हलणो पए। बेवकूफ़ सम्झो अथई नवाब खान जे शैतान खे मां ख़ुदा जे दर ते वठी हलंदुसि। कमीणनि जी बि हद हूंदी आहे सजावल पर तूं त कमीणनि जो सरदार सी मूं जेकॾहिं कुझु ग़लति चयो हुजे त पोइ तूं नाराज़ थी चयो त सही दम तोखे यकीन ॾियारण जे लाइ पाण खे मारणो पवंदो। नवाब खान तुंहिंजी फितरत में ई धोखो आहे तो मथां एतबार कीअं कयो जॾहिं एतिरा धोखा खाई चुको त पोइ आख़िरी धोखे खां विझी छो थो। तुंहिंजो आख़िरी धोखो मुंहिंजो सिर खणंदो नवाब खान ऐं ईअं न आहे त को मां मौत खां डिॼां थो पर पछाड़ी वारी बदनामीअ खां डिॼां थो। नवाब खान सॼी संगत चवंदी त सिजावल खान जहिड़ो सियाणो मल हिक
हिकु फरेबी फराटी ऐं चालाक दुश्मन खां धोखो कीअं थिए? जॾहिं तूं मुंहिंजी सभिनी चालुनि खां वाक़ुफ़ आहीं त पोइ मां तोखे किथे थो मारे सघां सजावट। हिन करे मां तो वटि हली आयो आहियां तोखे दावत ॾियण जे लाइ। सुभाणे तूं मूं वटि अच, बाक़ी ॻाल्हियूं ते निबेड़ींदासीं। बाक़ी हिते तूं हिकु क़दम बि हेठि कोन लहंदे। मुंहिंजो ॻाल्हाइण फज़ूल आहे। बहरहाल मूंखे सुभाणे तुंहिंजो इंतज़ारु आहे। वॾो कमीनो शख़्स आहे नवाब खान, वॾो कमीनो। तूं मूंखे दोस्तनि जी नज़रुनि में हेठि किराइण थो चाहीं, हा? ॿार सम्झो थी? दरिया खान मूंसां मूं वटि आयो, 2 पहरनि जी मानी खाई निकिरी वियो, ख़बर न आहे त काॾे वियो। इहो अंदाज़ो अथई त मूंसां कंहिं तरफ़ निकिरी वियो? मूंखे त कुझु बि न आहे ॿुधायो त काॾे थो वञा, काॾे वियो। हाणे उनखे ॻोल्हियूं त किथे ॻोल्हियूं? फोन करे पुछा करीस न। बहाल मूसा जो नंबर बंदि लॻो पियो आहे। जे मूसा जो दरिया खान नंबर बंदि आहे न त पोइ सिधो रस्तो थो ॾिए। तूं वञ बशकल सां मिल। बशकल खे सॼी मालूमात हूंदी, काॾे वियो, कहिड़े तरफ़ वियो, पर वञण जी कर। ठीक आहे मां ॾिसां थो। छा चई? ॿुधाए नाहे वियो। ज़ालिम मत थी वियासीं। हाणे इनखे ॻोल्हियूं त किथे ॻोल्हियूं? जेकॾहिं नंबर खुलियल हुजे सा ख़बर पइजी वञे। हाणे हीअं कर, गाॾी कढ त बख्शल ऐं रहीम जी तरफ़ था ॻोल्हियूंसि। बस खुदा करे उते बि मिले। हलो अचो हलो हलो। यार बख्शल, मूसा त हद खां वधीक परेशान हुयो। जेसी ताईं मूसा नवाब खान मां जान न छॾाईंदो तेसी ताईं हुनजी परेशानी ख़त्म कान थींदी। मूसा खे जेसी ताईं नवाब खान माराए नथो न तेसी ताईं पीछो न छॾींदो। सवलो वटि त मूसा बि कोन ॾींदो। आख़िर केतिरो लिखंदो यार। जेकॾहिं सभु गॾिजी नवाब खान खे लेटाए था विझनि न त सभिनि जी जान आजी थी वेंदी। जेकॾहिं नवाब खान जा इहे ई ज़ुल्म रहिया न त पोइ ॾिसजी को न को लेटाए रखंदुसि। वीर, बख्शल ऐं रहीम खे फोन करे हिते घुराए था वठूं। हा, फोन करे संगत खे गॾु कर। अॼु हर हाल में मूसा खे हथ कर, छो त मूसा जे मिलण खां सवाइ इहो मसइलो हल न थींदो। हिते इहे न थिए जो मूसा असांजे मिलण खां अॻु ई नैना खे वठी हितां परे निकिरी हलियो वञे। जेकॾहिं ईअं थियो त मसइलो ख़राब थी वेंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।